सुनीता, दीपक, ये सिर्फ ब नाला ही ना आहिनि, हिन सोसाइटी जे लाइ हिक तस्वीर आहे। उहा तस्वीर जंहिंमें हिन मुआशरे जे लाइ घणो कुझु आहे। बचपन जी सच्ची मोहब्बत, उन मोहब्बत खे हासिल करण जी खुशी। दुखनि जी पीड़ा, दर्द जो एहसास ऐं विछोड़े जा सदमा। कंहिं वफ़ा कई ऐं कंहिं बेवफ़ाई, कंहिं पुण्य कयो ऐं कंहिं पाप कमायो। इन ॻाल्हि जो फ़ैसिले करण जो हक़ असां इंसाननि वटि न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़ुदा वटि आहे। दीपू, जैकेट तो रूम में ही छड़े हैं। जैकेट जी केड़ी जरूरत है सुनीता? शर्ट इसके लिए जबरदस्ती लगे। जनाब सुठी तो लगे थी पर बाहर थद आ पाए वजनी है जैकेट। ठीक है सर। तू खबर है अज केड़ो किया है? हाँ यो नहीं किए तो सारे अज मेरी शादी की सालगिरह। हैप्पी एनिवर्सरी। सिर्फ मुबारक सा कम ना हल मुझे गिफ्ट तुझो गिफ्ट तो के दई चुको है एक खूबसूरत फोटो। हाणे गिफ्ट जो वारो तुझो आहे। अच्छा जी छा गुर्जे साईं खे एक नंढड़ी प्यारी बिल्कुल तो जड़ी सोनी थी। सुनीता इस मुन्ने के खेडण जे लाइ एक भेण जी जरूरत आहे न। हां ऐं तुझो गिफ्ट मुझे लाइ न मुन्ने जे लाइ। हेलो हेलो हाणे घणो रोमांस थी शाम जो केक वठी जल्दी वापस मोड़ जाए। ठीक है यू डोंट वेरी मां लेट न थींदुस जल्दी अची वेंदुस। ठीक है वो भी पाण दे केड़ा मेहमान जो पाण टे ॼणा था। काशिन मौके ते असांजी फैमिली बस असां गॾु हुजे। मां कॾहिं कॾहिं सोचंदी आहियां त असां हीउ कदम खणी वॾनि जी दिलि आज़ाद कई आहे। जरिया सुनीता असां को पाप न कयो आहे, प्यार कयो आहे। ऐं प्यार त ईश्वर जो हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। ॾिस सुनीता तूं दिलि न लॻाए। हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जो सभु असां सां गॾु। हाणे मुस्कुराए। अहिड़ो उदास चेहरो ॾिसी मां ॿाहिरि कीअं वञा? मुंहिंजो त सॼो ॾींहुं ई ख़राबु गुज़रियो। ऐं हा शाम मां अचां त तूं हुन ई रेड सूट में हुजि जेको मूंखे ॾाढो वणंदो। What? छा तो के पक्का है वो या ठीक है तव्हां हुते नज़र रखो ऐं मूंखे लाइव लोकेशन मोकिलियो व्हाट्सएप ते। हरी अप। स्माइल। यस सर। हाँ दीपू किथे?
जानू घर जे बिल्कुल वेझो आया। हमेशा कूड़ गलाई हुई तो घर सां पहुतो आया। बैक कैमरा में देखा केड़ी गिटी में आई। ओके ओके भला तोखे यकीन न तो अचे न ई ॾिस। अच्छा तो मतलब पूरे 1 मिनट में पहुंच गई। मां एक इज्जतदार शहरी आया तमाम के छो रोकियो है। मुझे खबर है कि कितरो इज्जतदार मिलिटायोस मैडम तमा चो थी कि ताजे मुर्स छा बिगाड़ियो है? ये माशरे के बिगाड़ियो है। वो एक क्रिमिनल है। मुख्तलिफ थानन ते 3 का वधिक केस है। तू चई थी छा बिगाड़ियो है? गलत ना चवंदा। मुझे मुर्स एक शरीफ इंसान नहीं डॉक्टर है। हर कातिल जी ज़ाल इहो ही चवंदी है। मोहतरमा हूं ताजे मुर्स के सॼो शहरी शरीफ चवंदी है पर नाले जो शरीफ तुझो ही शरीफ मुर्स शरीफ पवार। शरीफ पवार? शरीफ पवार के मुझे मुर्स दीपक राजा है। हांता बकवास न कयो ऐं तहां असांजी कार्रवाई में इंटरफेयर न कयो। मां तव्हांखे ॾिसां थी। सर हू औरत सही पई चवे। पुलिस जे जवान ॿुधायो आहे तो हू शरीफ पवार न पर एक हिंदू नौजवान आहे सर। व्हाट? तू छा पियो चईं? आर यू श्योर? जी सर उन जे डॉक्यूमेंट्स में सॼी ख़बर पइजी वई आहे त हू शरीफ पवार न पर एक हिंदू नौजवान आहे। शिट छा थियो? असां बेगुनाह आहियूं। इन्हनि ज़ुल्म करे छॾियो। मुंहिंजो मुर्स शरीफ माण्हू आहे। उनखे पंहिंजो करे मारे छॾियो। मां सुप्रीम कोर्ट वेंदमि। मां खामोश कोन रहंदसि। असांखे ज़ुल्म करे छॾियो। असां पाकिस्तान जे शरीफ शहरी आहियूं। असांजो को ॾोह कोन्हे। मुंहिंजे मुर्स जो को ॾोह कोन्हे। खबर न आहे ज़िंदा या मरी वियो। उनखे मारे छॾियो। असांजो ज़ुल्म थी वियो। मुंहिंजे मुर्स सां ज़ुल्म थी वियो। असांजो ज़ुल्म थी वियो। असांजो वास्तो खे असांजी मदद करे। मुझे हस्बैंड की कोई नहीं होगी ना आई एम सॉरी मैडम। मूंखे नाहित अफ़सोस आहे त दीपक ऐं शरीफ पवार जी शक्लूं पाण में तमामु घणी मिलनि पियूं। इन्ही करे इहो सभु ग़लती में थी। असीं भी इंसान आहियूं। को फरिश्ता तो ना आहियूं जो असां ग़लती न थी।
सर तव्हां फायरिंग करण खां अॻु में आइडेंटिफिकेशन छो कोन कई? अवां छा चवण था चाहियो? हिकु इश्तिहारी मुजरिम, हिकु ॾोहारी जंहिंखे गोली हणण जो ऑर्डर आहे, त असां पहिरियों हुनजो मेडिकल करायूं, हुनजो DNA टेस्ट करायूं, पोइ इंक्वायरी कयूं। तव्हां ॾिसो था त शहर जो केतिरो अमन ख़राब थी वियो आहे। मञूं था असां ग़लती थी आहे ऐं मैडम सां हमदर्दी बि आहे, ऐं मां पंहिंजे डिपार्टमेंट जे तवसर सां इहो फ़ाइदो थो कयां त दीपक जो सॼो इलाज होम डिपार्टमेंट कंदो। मां हिकु भेरो वरी अफ़सोस जो इज़हार थो कयां। मूंखे निहायती अफ़सोस आहे, छो त कॾहिं कॾहिं सुकनि सां गॾु सावा बि सड़ी वेंदा। दीपू पीछे नहीं चाहे। मुझे जल्दी ऑफिस भी बनना है। सुनीता, अरे ये छा? बुखार आ? न बस मां ठीक है ना। ता पे जो ख्याल रखो सजो। न ये किया तू ऑफिस ना वन, अॼु आराम कर, रेस्ट कर। आराम किए थी करे सका दीपू? मां केॾो न खुश नसीब आहियां जो मूंखे तो जहिड़ी वफ़ा शुआर ज़ाल मिली आहे। नौकरी करी थी, कोर्टुनि जा चक्कर, मथां वरी मूं माज़ूर जी एॾी ख़िदमतूं। दीपू हाणे अहिड़ी ॻाल्हि कई न मां नाराज़ थी वेंदसि। छो तो अहिड़ी मायूसी जूं ॻाल्हियूं करी दीपू? पंहिंजो त 7 जन्मनि जो साथ आहे। जॾहिं मां तोसां 7 फेरा वरिता हुआ न, तॾहिं मूं पंहिंजो पाण सां वचन कयो हुयो त हाणे पूरी ज़िंदगी तुंहिंजो साथ निभाईंदसि। ऐं तूं वरी एतिरियूं मायूसी जूं ॻाल्हियूं करे मूंखे बि मायूस करे थो छॾी। हल हाणे मुर्की ॾेखार। हाणे मुंहिंजो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो। ऐं मां उस छोकिरे खे चई छॾियो आहे तोखे मंझंदि जी मानी खाराए छॾींदो। टाइम सां मानी खाइणी आहे दीपू। छोकिरो चए पियो तूं मानी न खाईंदो आहीं टाइम सां। सुनीता तव्हां अञा ताईं हिते आहियो? हाँ का गाड़ी कोन पई अचे ना ही रिक्शा। किथां ईंदी गाॾी? पहुच तो स्ट्राइक थी वई आहे। ओह गॉड मुंहिंजो घर त इलाही परते आहे। कीअं घर वेंदसि? तव्हां परेशान छो था थियो? अचो मां तव्हांखे ड्रॉप थो कयां। न मां हली वेंदसि, अची वेंदी कान का गाॾी। ॾिसो असां गॾु ऑफिस में कमु कयूं था, एतिरो भरोसो तव्हां करे सघो। अचो। देखो ही रमीज आहे मुझे ऑफिस में कम करवा है। अच्छा रमीज हाँ आज खबर है शहर में हड़ताल हुई। जेकर रमीज न हुजे आ त मूंखे अलाए केतिरो टाइम लॻे घर पहुचण में। तव्हां जी वॾी महिरबानी रमीज़ भाउ, तव्हां एतिरी तकलीफ़ कई। इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां गॾु कमु कंदा आहियूं, इहो मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो। सुनीता रमीज़ खे चांहि ठाहे पियार कॉफ़ी? अरे न ॿाहिरि स्ट्राइक आहे, मूंखे बि घर पहुचंदे टाइम लॻी वेंदो। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम। थैंक यू सो मच।
सही सा मानी खाइजो, पेट भरे मानी खाइजो। काल भी तो सही मानी न पिया खाए या हाणे मुझे हथन में टेस्ट न बचो आहे। एड़ी गाल ना है, ॾाढो ज़बरदस्त है। मां ही सूप भी ठायो आहे, गले में सूर होयो न। हाँ हाणे सूप खां बचण जे लाइ हाणे न सही सां खाओ। ॾियो मां थी खारायां, मां खारायां थी न दीपू, ॾे मां थी खारायां। थोड़ा 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 खाई तो न, इएं करे खाइबो आहे, इएं भरे करे खाइबो आहे। मां थी खारायां, हाँ मुझे हथन में पानी मिलंदो वञे, है न, है न, ॿी ख्वार आणे ॾियां। सुनीता जी रमेश साहब, काफ़ी ॾींहंनि खां मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते हिकु बार आहे। केड़ो? तव्हांजे किरदार ते ऐं तव्हांजी सीरत ते मूंखे ई न पर पूरी दुनिया खे फ़ख्रु आहे। जंहिं तरीक़े सां तव्हां हालातनि खे मुंहुं ॾिनो आहे, हीअ का बि औरत नथी ॾेई सघे। थैंक यू सो मच रमेश साहब, तव्हां एतिरी इज़त ऐं मान ॾियो था। सुनीता, सिर्फ इज्जत ऐं मान ही न, मां तव्हां सां मोहब्बत तो कयां। एक्सक्यूज मी रमेश साहब, तव्हां होश में था आहियो? त तव्हां छा पिया ॻाल्हायो ऐं कंहिंसां पिया ॻाल्हायो? ॼाणा थो तव्हां हिकु अज़ीम औरत सां ऐं वफ़ा जी देवी सां बि ॻाल्हाया, ऐं इहो बि ॼाणा थो त हू मुंहिंजे मज़हब सां तालुक़ नथी रखे। सुनीता, छा गुल ते भंवर हुनजो मज़हब पुछी वेंदो आहे? चकोर जॾहिं चंड ते वेंदो आहे, छा हू सोचे वेंदो आहे त चंड हिंदू आहे या मुस्लमान? न परवानो हिंदू हूंदो आहे ऐं न शमा मुस्लमान। प्यार सिर्फ़ प्यार हूंदो आहे ऐं प्यार जो को मज़हब न आहे। पर अल्लाह त हिकु आहे न, भले तव्हां उन खे रहीम चओ या असां राम, पर हू त हिकु ई आहे। ये मुंहिंजो प्यार बि हिकु ई आहे, मुंहिंजो दीपू, मुंहिंजो मुड़ुस। अॼु खां पोइ इहो सोचजो बि न। पर सुनीता मां बस कयो रमीश साहब, हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजो। सिर्फ इज्जत ऐं मान ही न, मां तव्हां सां मोहब्बत तो कयां। एक्सक्यूज मी रमीश साहब, तव्हां होश में था आहियो? त तव्हां छा पिया ॻाल्हायो ऐं कंहिंसां पिया ॻाल्हायो? ॼाणा थो तव्हां हिकु अज़ीम औरत सां ऐं वफ़ा जी देवी सां बि ॻाल्हाया, ऐं इहो बि ॼाणा थो त हू मुंहिंजे मज़हब सां तालुक़ नथी रखे।
दीपू दीपू तो कंपनी में तो सफाई करे बैठा सुनीता छत तू प्लीज न कर सुनीता छत न ना दिला छा खर्च रहे हो तो ये वहां पे काम तू कुछ भी न खादो आहे मूंखे ख़बर आहे छा से छत दीपू वो केर कंदो मूंखे त करणो आहे आई एम सॉरी सुनीता मूंखे इलाही अफ़सोस आहे सुनीता जो फोन जरी विसारे वई कल्ह तव्हां मूंखे कुझु चवण जो मौक़ो न ॾिनो मूंखे तव्हांजे इक़रार जी ज़रूरत न हुई मूंखे सिर्फ़ु पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाइणो हुयो जेको मूं ॿुधाए छॾियो छो जो मां मजबूर आहियां मूंखे पंहिंजे दिलि ते को वस न आहे जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त मूं तव्हां सां प्यार करे का ग़लती करे छॾी आहे त मूंखे माफ़ करे छॾिजो आई एम सॉरी सुनीता मूंखे इलाही अफ़सोस आहे हमेशह ख़ुशि हुजो सिर्फ़ इज़त ऐं मान ई न मां तव्हां सां मोहबत थो कयां छो रमीज़ जा ख़्याल बार बार मुझे ज़हन में था अचनि छो उन जा चयल जुमला मूंखे बार बार यादि था अचनि किथे मूंखे रमीज़ सां मोहबत न थी वई आहे पर हीअ कीअं मुमकिन आहे मां त दीपक जी मोहबत आहियां ईअं कीअं थो थी सघे त मूंखे रमीज़ सां मोहबत थी वञे न सुनीता हीअ ग़लति आहे तूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दीपक जी आहीं तोखे कंहिंसां बि मोहबत नथी थी सघे हा मां सिर्फ़ु दीपक जी आहियां मां रमीज़ सां मोहबत नथी करे सघां बिल्कुलु नथी करे सघां
दीपक तो बना सुनीता जो पति। तव्हां हिन वक़्तु मुंहिंजे फ्लैट ते अची सघो था? प्लीज़ प्लीज़ इहा ॻाल्हि सुनीता खे ख़बर न पए। तव्हां हिते ईंदव त सभु कुझु सम्झी वेंदव। ओके, मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। दीपक मानी खाए वठ। मां मानी न खाईंदुसि। छो? मूं सभु पंहिंजा कम पाण करण जी अकेले आदत विझी छॾी आहे। छा मतलब आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतिलबु साफ़ आहे, सुनीता मां कॾहिं बि ठीकु नथो थी सघां। दीपू डॉक्टरनि चयो आहे। ग़लति था चवनि डॉक्टर। ऐं तूं केसीं ताईं मुंहिंजी ईअं सेवा कंदी रह। बस मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, पाण में अलॻि थी वेंदासीं। छा तोखे मूं मां का तकलीफ़ पहुती आहे? सुनीता, मूंखे तोखां का तकलीफ़ न आहे पहुती। तूं त मूंखे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि। कहिड़ियूं ख़ुशियूं? तुंहिंजे चेहरे जा उहे सभु रंग मोटी आया जेके ॾिसण लाइ मां तरसी रहियो हुयसि। तुंहिंजे अखियुनि में मूं उहा चमक ॾिठी आहे सुनीता, जेका मुंहिंजे अपाहिज थियण खां पोइ तुंहिंजी अखियुनि मां ग़ाइब थी चुकी हुई। तुंहिंजो दिलि धड़कण विसरी वियो, जेको हाणे रमीज़ जे प्यार लाइ धड़की रहियो आहे। ऐं तूं हुनजी मोहबत खे ठुकराए मूंखे जिस्मानी माज़ूरीअ खां पोइ मूंखे ज़हनी माज़ूर थी करणु चाहीं। सुनीता, छो तूं मुंहिंजी ख़ातिर पंहिंजियूं ख़ुशियूं तबाह थी करी? छो मुंहिंजे अधूरे वजूद खे मुकमल बणाइण जी नाकाम कोशिश थी करी? सिर्फ़ एतिरो ॿुधाए सुनीता, छा तूं मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहीं थी? तुंहिंजी ख़ुशी जे लाइ त मां पंहिंजो सिर बि ॾेई सघां थी। ठीकु आहे, त पोइ तूं रमीज़ सां शादी करे छॾ। रमीज़, रमीज़, मां अॼु तोखे पंहिंजी ज़िंदगी हवाले थो कयां। मूंसां वाइदो कर त तूं सुनीता खे सभु ख़ुशियूं ॾींदे जेके हुनखे मां न ॾेई सघियुसि। अदा, मां तव्हां सां वाइदो थो कयां, सुनीता खे उहे सभु ख़ुशियूं ॾींदुसि जिन ते हिनजो हक़ आहे। ठीकु आहे, मूं पंहिंजी पूरी कानूनी कार्रवाई करे छॾी आहे। अलविदा। पंहिंजे मुकमल होश हवास में पंहिंजी ज़ाल सुनीता खे पंहिंजे अज़दवाजी रिश्ते खां आज़ाद करियां थो। मूंखे सुनीता खां का बि शिकायत नाहे, बल्कि मूंखे फ़ख्रु आहे इन ॻाल्हि ते त सुनीता मुंहिंजी साबिक़ा जीवन साथी जो मां घर वारो रहियो आहियां। उहा वफ़ा जी देवी आहे। हुन जूं बि के ख़्वाहिशूं, के ख़्वाब, के तमन्नाऊं आहिनि जेकी बदकिस्मतीअ सां मां पूरियूं करण खां लाचार आहियां। ऐं सुनीता खे मां मुकमल अख़्तियार ऐं आज़ादी ॾियां थो त हूअ पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे।
प्यार कयो आहे ऐं प्यार त ईश्वर जो हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। प्यार सिर्फ प्यार हूंदो आहे, प्यार जो को मज़हब ना आहे हूंदो। पर अल्लाह त हिकु आहे न, ईअं मुंहिंजो प्यार बि हिकु आहे। मुंहिंजो दीपू मुंहिंजो मुड़ुस। हर कातिल जी ज़ात इहो ई चवंदी आहे। मां दीपक वल्द मंगल पंहिंजे मुकमल होश हवास में पंहिंजी ज़ाल सुनीता खे आज़ाद करियां थो।